रोज़ा कैंप कई अथव तव्हांजो अॻिते लाइ कहिड़ो लाइ ॿुधाई पहिरियां असां हल्के ते एजाज कया, पोइ ज़िले ते एजाज कया, पोइ डिवीज़न ते एजाज कया। हाणे असां तालाबंदी कई आहे, तव्हां सॼी मीडिया हुनखे कवरेज ॾिनी आहे। वरी हेरे जहिड़ी ॻाल्हि आहे, इदारा बंदि आहिनि, सिहत जा इदारा बंदि, तालीम जा इदारा, रेवेन्यू, डीसी ऑफिसनि जा जेके कमकार सभु बंदि लॻा पिया आहिनि। पर हुकूमत खे का चिंता ई कान्हे का, हुननि खे का परवाही कान्हे का, हुननि खे आवाम जो को लाचारी कोन्हे। ही बेस थी चुका आहिनि, गूंगा ॿोड़ा थी चुका आहिनि। असीं चाहियूं था त हिननि खे जाॻायूं। ऐं ही तेरी जेका आहे हिननि खे तमामु घणी सुठी कोन्हे। 6 लख मुलाज़िम आहिनि, 6 लख मुलाज़िम आहिनि। जेसिताईं उहो असांजो मसइला हल न थींदा तेसिताईं असांजी तेरी हलंदी। 6 अक्टूबर ते असांजो बिलाल हाउस ॾाढो धरणो आहे ऐं उहा हिकिड़ी सोनामी साबित थींदी जेका हिन हुकूमत खे लोड़े छॾींदी।